सॼी दुनिया जियां बुकेरा शरीफ में बि 10 मुहर्रमुल हराम करबला जे शहीदनि जी अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण लाइ बुकेरा शरीफ ऐं भर पासे वारे ॻोठनि मां मातमी जुलूस बरामद थिया, जेकी मरकज़ी इमाम बारगाह कलंदर काइमदीन कुरैशी ते पहुता। ॻोठ दोस्त अली खोखर शफ़ी मोहम्मद पिताफ़ी खां जुलूस बरामद थी जीजा हूर ते पहुता, जेके बुकेरा शरीफ जे मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदे मरकज़ी इमाम बारगाह दरगाह कलंदर काइमदीन ते पहुता, जितां मरकज़ी जुलूस रवायती रस्तनि तां थींदो मेन ठंडोल हयार रोड ते पहुतो। मरकज़ी जुलूस में सैयद मिसरी शाह, गुलण शीदी, आशिक खोखर, अमजद खोखर, इरफान शाह ऐं ॿियनि शहीदनि खे भेटा पेश कई, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ामात इंतिहाई सख़्त कंदे ख़ारजी ऐं दाख़िली रस्ता बंदि कया विया। SHO अली बख्श शाह पारां सिक्योरिटी सख़्त कई वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची